आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाजरीन, आपको ब्रेकिंग न्यूज़ से आगाह करते चले हैं कि जमात इस्लामी की जानिब से ज़िला शिकारपुर के दूसरे बड़े शहर मदीजी में इसराइली जारियत के ख़िलाफ़ और फ़लस्तीनी अवाम से इजहार यकजहती के लिए बहुत बड़ी रैली निकाली गई। रैली की क़यादत जमात इस्लामी सिंध के डिप्टी जनरल सेक्रेटरी मौलाना हिज़्बुल्लाह जखरो कर रहे थे। जी नाज़रीन, रैली गांव जिंदोतेरो से 2 किलोमीटर पैदल मार्च करते हुए मदीजी बस स्टॉप पर जलसे की सूरत अख्तियार कर गई। रैली से जमात इस्लामी सिंध के रहनुमा मौलाना हिज़्बुल्लाह जखरो, ज़िले शिकारपुर के अमीर अब्दुर्रहमान मंगरो, प्रोफेसर मंजूर आलम भुट्टो, मौलाना अब्दुल अजीज़ भुट्टो और दीगर रहनुमाओं ने खिताब किया। जी नाज़रीन, रैली से जमात इस्लामी सिंध के रहनुमा मौलाना हिज़्बुल्लाह जखरो ने खिताब करते हुए कहा, अज पूरे मुल्क में मुज़ाहरा थी रहा है। इसराइल जी दुनिया के तख्ते ते नाजायज़ रियासत आहे। असुल रियासत फ़लस्तीन जी आहे। वो नाजायज़ रियासत अमेरिका के आशीर्वाद से, उनके तवज्जो से, उनके ताउन से फ़लस्तीन के मुसलमानों के मथा मस्जिद के अंदर, मस्जिद अक्सा के अंदर हमला कर रही है। वाटर टैंक का मुतालबो उन्हनि जो आहे सो उन्हनि जे मथां हमला थी रहा है। असां मुतालबो था कयूं त मस्जिद अक्सा में मुसलमाननि जे मथां जेके ज़ुल्म थियो आहे, ॾाढ जो आहे इंक्वायरी भी थिए ऐं फौरी तौर ते इहे हमला बंदि कया वञनि। फौरी तौर ते इसराइल जे नाजायज़ रियासत खे जेको आहे सो पाबंद कयो वञे त हू फ़लस्तीनियुनि खे जेको आहे सो जीअण जो हक़ु ॾे, छो त फ़लस्तीन असांजे जान जो हिसो आहे। फ़लस्तीन अर्ज़ अंबिया आहे, अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़मीन आहे ऐं इन फ़लस्तीन जे मथां हिन वक़्तु इसराइल नाजायज़ कब्ज़ो कयो आहे। हालांकि इसराइल ख़ुदि हिकु नाजायज़ मुल्क आहे, उनजो दुनिया में कोई वजूद नाहे। पर अफ़सोस इहो आहे त हिन वक़्तु दुनिया जा मुसलमान मुल्क ख़ामोश आहिनि। दुनिया जे अंदरि मुसलमान मुल्कनि में पाकिस्तान खे एटमी ताक़त हासिल आहे, सलाहियत हासिल आहे। असां वटि लखनि जे तइदाद में फ़ौजूं आहिनि, हथियार आहिनि, जहाज़ आहिनि, पर अफ़सोस आहे त असां उन मज़लूम मुसलमाननि जी, फ़लस्तीन जे नौजवाननि जी, ॿारनि जी, औरतुनि जी, पोढ़नि जी, जवाननि जी मदद नथा कयूं। असां इन पाकिस्तान ऐं दुनिया भर जे इस्लामी मुल्कनि जे सरबराहनि खां मुतालबो था कयूं त पंहिंजे अंदरि गैरत पैदा कयो, हमियत पैदा कयो, बहादुरी पैदा कयो ऐं सलाहियत पैदा कयो। तव्हां फौरी तौर ते इसराइल जो वञी करे मुक़ाबिलो कयो। इसराइल जे अंदरि पंहिंजूं फ़ौजूं जेको आहे सो उते लाहियो ऐं हीउ एटम बम तव्हां छाजे लाइ ठाहियो आहे? इहो एटम बम तव्हां इन जे लाइ ठाहियो आहे त जीअं असां जेको आहे सो दुश्मन जो मुक़ाबिलो करे सघूं। अॼु मुसलमाननि जो दुश्मन इसराइल मुसलमाननि खे मारे रहियो आहे, मुसलमाननि जे ॿारनि ऐं बच्चनि खे कुही रहियो आहे। पर अफ़सोस आहे त मुस्लिम हुक्मरान जेके हिन वक़्तु पंहिंजी गैरत विञाए वेठा आहिनि, हमियत जेको आहे सो विञाए वेठा आहिनि, उहे जेको आहे सो पंहिंजे मुसलमान ॿारनि जी, यतीमनि जी, मिसकीननि जी मदद करण जे लाइ जेको आहे सो तयारु न आहिनि। असां लिहाज़ा मुसलमाननि खां मुतालबो था कयूं त तव्हां इन फ़लस्तीन जे मुसलमाननि जे लाइ फंड बि गॾु कयो, उन्हनि सां माली तावन बि कयो ऐं उन सां जानी तावन बि कयो। हिन वक़्तु जिहाद तव्हांजे मथां फ़र्ज़ु थी चुको आहे ऐं फ़लस्तीन जा मुसलमान उन जिहाद में हिस्सो रही वठी रहिया आहिनि। असां उनजी माली तौर ते ऐं जानी तौर ते इंशाअल्लाह मदद। नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAR स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।